अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ टीवी सां मां आहियां रहीम बख्श पंवर। सब खां पहिरीं नज़र वेंदासीं अॼु जी अहम ख़बरुनि ते। नाज़रीन, सुन्नी राब्ता काउंसिल पाकिस्तान जमात जे मरकज़ी ऐं सूबाई अॻवान सिजावल ज़िले जे दौरे ते पहुता, जिते चांहींदड़ मथस गुलनि जी वर्खा करे शानदार इस्तक़बाल कयो। इन मौक़े ते अहमद लुधियानवी, अल्लामा मसूद रहमान उस्मानी, मौलाना सनाउल्लाह हैदरी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त हिकु मख़सूस टोले सुन्नियुनि जी अक्सरियत आबादी वारे मुल्क पाकिस्तान में पंहिंजो कानून नाफ़िज़ करणु, नाजायज़ मुतालबा मञाइण जी नापाक साज़िश करे रहिया आहिनि, जंहिंखे कंहिं बि सूरत में कामयाब थियणु न ॾिनो वेंदो। नवाब शाह शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी सक़ाफ़त जे रंगनि सां रंगी वई। यूनिवर्सिटी जे उस्तादनि, शागिर्दनि ऐं शागिर्दनि पारां सिंधी रिवायती लिबास ओढ़े अजरकूं ऐं टोपियूं पाए शानदार रैली कढी पंहिंजे धरती माउ सां वचन वरजायो, जॾहिं त शागिर्दनि ऐं शागिर्दनि तरफ़ां रंगारंग कपड़नि, टोपियुनि ऐं अजरकनि जो नुमा कंदे पंहिंजी सिंध सां वफ़ादारी जो वचन वरजायो। गॾोगॾु उमर मारवी, मोहम्मद राणे ते मुश्तमिल ड्रामा पिणु पेश कया। यूनिवर्सिटी जे सिंधी शोबे पारां सक़ाफ़ती ॾियारे जे हवाले सां हिकु वॾो प्रोग्राम तरतीब ॾिनो वियो, जंहिंजो इफ़्तिताह वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर अमानत अली जलबानी कयो। इन मौक़े ते साणस गॾु सिंधी शोबे जे चेयरमैन डॉक्टर सैयद अमीर अली शाह, उम्मे हानी ईसाणी ऐं ॿियनि शोबनि जे चेयरमैन, उस्तादनि ऐं इंतज़ामी एहलकार पिणु शरीक हुआ। इफ़्तिताह दौरान वाइस चांसलर ऐं उस्ताद पिंडाल में लॻायल मुख़्तलिफ़ सक़ाफ़ती तइलीम ऐं खाधे पीते जा स्टॉल पिणु विज़िट कया। इन मौक़े ते वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर अमानत अली जलबानी उस्तादनि ऐं शागिर्दनि सां ख़िताब कंदे चयो त असां उस्तादनि जो इहो फ़र्ज़ु आहे त पंहिंजी ईंदड़ नसल खे पंहिंजी सभिनी सक़ाफ़तुनि बाबति मुकमल ॼाण ॾेई खान वचन वठूं त तव्हां पंहिंजी मादरी ॿोली ऐं सक़ाफ़त जा अमीन रहंदो। बदीन में बदअमनी जो राज क़ाइम। शहर में फ़ौरन ऋण ॿारे ॾिनो, मोबाइल फ़ोनूं फुर थियण रोज़ जो मामूल बणिजी वियो। शहरुनि जो बदअमनी ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। इन मौक़े ते प्रोफेसर ज़हीरुद्दीन चांडियो, अब्दुल हमीद जुणजो, गुलाम नबी उस्मानी ऐं ॿियनि पारां इस्लामिया डिग्री कॉलेज बदीन खां रैली कढी ऐवान साफ़त ॾाढो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। रैली खे ख़िताब कंदे हुननि चयो त बदीन में नए SSP जे अचण सां ॾोहारी ॿिरनि मां ॿाहिरि निकिरी आया आहिनि। शहर अंदरि ॾोहनि में इज़ाफ़ो थियो आहे। मुख़्तलिफ़ चोरियुनि सां गॾु मोबाइल फुर जूं वारदातूं वधी वियूं आहिनि। ताज़ो SSP बदीन हाउस लॻ रेवेन्यू कॉलोनी वटि शहर जे सुञाणदुरनि जे घरनि ते चोरनि का करे मोबाइल फ़ोन ऐं ॿियो क़ीमती सामान खणी फ़रार थी विया, जिन ख़िलाफ़ अञा ताईं कार्रवाई न थी सघी आहे। हिननि चयो त असां मजबूर थी इंसाफ़ लाइ पुलिस मथां अदम एतमाद कंदे एहतिजाज जी शुरूआति कई आहे, जंहिंखे मरहलेवार तेज़ कयो वेंदो। ऐं हुननि इहो चयो त SSP बदीन ऑफिस अॻियां शागिर्दनि जा क्लास हलाईंदासीं। खैरपुर नातन शाह वासी 70 सालनि जे नौजवान पीसन हिम्मत अली चांडियो पंहिंजे पुटनि सां नेशनल प्रेस क्लब वाॾो घर ते मुबैना कब्ज़े ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। इन ई मौक़े ते सहाफ़ियुनि ॾाढो दाईंदे चयो त मदीना कॉलोनी में मुंहिंजो घर ठहियलु आहे, जेको एजाज़ अली खां ख़रीद करे वरितो आहे। इमदाद चांडियो ऐं आशिक़ चांडियो ज़बरदस्ती मुंहिंजे घर ते कब्ज़ो करण ऐं मूंखे घर मां बेदख़ल करण लाइ मोतमार धमकियूं ऐं अगवा जा कूड़ा केस करे मूंखे परेशान करणु चाहिनि था, जेका मूंसां वॾी नाइंसाफ़ी ऐं ज़्यादती पिणु आहे। हिन वस वारनि खां इख़्तियारनि खां मुतालबो कयो त वाक़िए जो नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। नाज़रीन, मादरे इल्मी सिंध यूनिवर्सिटी में सिंध जो सक़ाफ़ती ॾियारो वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। इन हवाले सां जामशोरे मां पेश आहे आज़ाद लाल हुसैन जी ये रिपोर्ट। जी नाज़रीन, असां मौजूद हैं सिंधी यूनिवर्सिटी जामशोरो में, जिते सिंधी यूनिवर्सिटी पारां ऐलान 18 नवंबर ते सिंध जी सक़ाफ़त, तहज़ीब ऐं तमन्ननि खे उजागर करण जो ॾींहुं तौरु मल्हायो पियो वञे ऐं हिते हज़ारे शागिर्द मुख़्तलिफ़ प्रोग्राम करे ऐं रैलियूं कढे पंहिंजी ख़ुशी जो इज़हार करे रहिया आहिनि। ऐं अचो त हिननि शागिर्दनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिननि जो छा चवणु आहे ऐं ॾिसंदासीं त हीअ कहिड़े नमूने सिंधी जो सक़ाफ़ती ॾियारो मल्हाए रहिया आहिनि। जी सक़ाफ़त जेका हूंदी आहे, साईं जन सोचियो आहे सक़ाफ़त हर क़ौम जी जेका हूंदी आहे उहा उनजे अणपुठ प्यार ऐं महिनत जो नतीजो हूंदो आहे। हीअ जेका असांजी 50,000 साल पुराणी सक़ाफ़त आहे, इहो असांजी महिनत आहे, जंहिंखे असीं खणी आया आहियूं ऐं हिकिड़ी क़ौम हुजण जो सबूत हिकिड़ो। हीअ पाकिस्तान जी रियासत आहे, उहा चवंदी आहे त पाकिस्तान हिकिड़ी क़ौम आहे, पर असीं उन्हनि खे इहो ॿुधाइणु चाहियूं सिंधी हिकु अलॻि क़ौम आहे। हीअ गॾियल तौरु हिकिड़ो पाकिस्तान जी फिक्रेशन आहे, गॾियल क़ौमुनि जी फिक्रेशन आहे। ऐं ॿियो, आउं जेका शागिर्द पॉलिटिक्स में रहियो आहियां या सभु जेके बि शागिर्द हिते आहिनि असां सां गॾु, ऐं मुकमल तौर ते जेके बि शागिर्द आहिनि उन्हनि खे इहो पैगाम ॾियणु चाहींदुसि त असांजा जेके मसइला आहिनि मुकमल तौर ते निज सियासी मसइला आहिनि, ऐं तव्हां अचो पॉलिटिक्स कयो, तंज़ीमुनि सां गॾु पियो। ऐं जीअं हीउ समाज आहे हिकिड़ो सॼो ख़राबु समाज आहे, या उन में जेके बि ख़राबियूं आहिनि उन जूं ख़राबियूं असां सियासी तौर सां हल करे सघूं था। जीअं सजणे साणे कहिड़ासी विसरे हेफ़्तनी थियो जी वतन विसारियो। जीअं तव्हांखे ख़बर आहे सिंधी कल्चर हिकु 50,000 साल पुराणी कल्चर आहे। जॾहिं आसिफ अली ज़रदारी पाकिस्तान जो सदर हुयो, जॾहिं फॉरेन में वियो त सिंध जी सक़ाफ़त जे दुश्मन सिंध दुश्मन सभिनी ऑब्जेक्शन खयो त
हीअ जेकी टोपी पाए सिंधी कल्चर खे प्रमोट कयो आहे इहो ग़लति आहे। पर उन ॾींहं खां पोइ अॼु ॾींहं ताईं जेको आहे सिंधी कल्चर मञाए कोन्हे। असां सम्झूं था कि सकाफ़ती प्रोग्राम रहंदा, सिंधी माण्हू सिंधी ईंदड़ नौजवान मुस्तक़बिल खे ख़बर पवंदी त असांजी सकाफ़त छा आहे। असां 5000 सालनि खां हिकिड़ी क़दीम क़ौम आहियूं, असांजे क़ौम जो तसलसल आहियूं। असां सम्झूं था अहिड़ा इवेंट करे असां सिंधी नौजवाननि खे ॿुधाइण था चाहियूं त असां हिकु कल्चरली क़ौम आहियूं। ऐं सभिनी दोस्तनि जेको आहे सिंधी यूनिवर्सिटी में कल्चरली प्रोग्राम कयो आहे, वॾो सुठो प्रोग्राम कयो आहे। ऐं सिंधी यूनिवर्सिटी इंतिज़ामिया खे बि सराहियूं था जे अहिड़ो सुठो प्रोग्राम कयो आहे। मैं आज सेलिब्रेट कर रही हूँ कल्चर डे। हमें बहुत खुशी हो रही है, ईद से भी ज़्यादा खुशी हो रही है। असीं जाम खुशी महसूस करे रहिया आहियूं त हीअ असांजो पंहिंजो सकाफ़ती ॾिणु आहे, पंहिंजो मोहबतनि जो ॾिणु आहे, ख़ुशियुनि जो ॾिणु आहे। अॼु असीं इहो हथ था कयूं त असां पंहिंजी सिंध धरती जे ख़ातिर, पंहिंजे वतन जे ख़ातिर असीं पंहिंजे हर वेड़ में अॻिभरा रहंदासीं। ऐं हीअ असीं कल्चर दुनिया खे असां ॾेखारणु था चाहियूं त हीअ असांजो कल्चर आहे सिंधी सकाफ़त आहे क़दीमी पुराणी। ऐं उन सां गॾु असीं इहो बि सिंध वारनि खे ॿुधाइणु पिया चाहियूं त असीं सभु सिंधी जेके बि आहियूं असीं सभु गॾु आहियूं, मुतहद आहियूं, असां में एकता आहे। ऐं असीं गॾिजी पंहिंजे प्यारनि जी आज़ादी जे सफ़र में गॾु आहियूं, उन्हनि खे आज़ादी वापसि कराइण में गॾु आहियूं। जेके बि असांजे सिंध मां खंबे गुम कयल क़ौमी कारकुन आहिनि उन्हनि खे आज़ादु कयो वञे, जीअं असीं ख़ुशियुनि जो ईंदड़ हर ॾिणु असीं उन्हनि सां गॾु सेलिब्रेट करे सघूं। सिंधी सकाफ़त सिंधी क़ौम जेका 5000 साल क़दीम क़ौम आहे, जंहिंजो सकाफ़त जो ॾियारो अॼु पूरी सिंध यूनिवर्सिटी समेत मास कम्युनिकेशन IIT ऐं ॿियनि डिपार्टमेंट में मल्हायो थो वञे, जेका हिकु ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। जीअं असांजी सिंधी सकाफ़त आहे जेका उजागर थिए थी, छो जे आहिस्ते आहिस्ते असांजी न्यू जनरेशन जेका आहे उहा असांजे कल्चर खे भुलंदी वञे थी। त हीअ जेके ॾियारा मल्हाया वञनि था, इहे हिकिड़ो अहिड़े तरह जा स्टेप आहिनि जिन सां असां हिन सां पंहिंजी सकाफ़त सां कनेक्टेड रहूं था। ऐं असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे त हिते जा मास कम्युनिकेशन जा शागिर्द फाइनल ईयर जा, थर्ड ईयर जा या सेकेंड ईयर जा या MA फाइनल जा अची करे हिते अलॻि अलॻि एक्टिविटीज़ कनि था, टेबलोस पेश कनि था, गीत पिया ॻाइनि, गाना था ॻाइनि। असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे। नाज़रीन, ही हुयूं अॼु जूं अहम ख़बरूं। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.dailykalyan.com ऐं असांजो फेसबुक ऐं यूट्यूब पेज डेली कल्याण।